इते मां खे ॿुधाई त रोड़ी कैनाल खे लॻल घारो बंदि न थियो, टंडो आदम शहर ॿुॾण जो ख़तरो आहे। घारे जो पानी मुसलसल अॻिते वधी रहियो आहे। हिन वक़्त ताईं वधीक केतिराई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची चुका आहिनि। घारे जो पानी टंडो आदम शहर खां 2 किलोमीटर जे मुफ़ासिले ते पहुची वियो आहे, जॾहिं त पाणी ॻोठनि में दाख़िल थियण खां पोइ ॻोठाणा सिर बचाए घर छॾे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी रहिया आहिनि। रोड़ी कैनाल खे लॻल घारो बंदि न थियो, टंडो आदम शहर ॿुॾण जो ख़तरो आहे। घारे जो पाणी मुसलसल अॻिते वधी रहियो आहे। हिन वक़्त ताईं वधीक केतिराई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची चुका आहिनि। घारे जो पाणी टंडो आदम शहर खां 2 किलोमीटर जे मुफ़ासिले ते पहुची वियो। पाणी ॻोठनि में दाख़िल थियण खां पोइ ॻोठाणा सिर बचाए घर छॾे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी रहिया आहिनि। रोड़ी कैनाल खे लॻल घारो बंदि न थियो, टंडो आदम शहर ॿुॾण जो ख़तरो आहे। इते मां खे ॿुधाई त बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जारी आहे। केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठ पहोड़, इमाम बख्श, नाड़ी बेग ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि पारां लॾ पलाण कई वई आहे। बरसाति सबबि केतिरनि ई ॻोठनि जो शहर खां ज़मीनी राब्तो बि कटिजी वियो आहे। हिकु भेरो ॿीं रवां खां आगाह कयूं पिया। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जारी आहे। केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठ पहोड़, इमाम बख्श, नाड़ी बेग ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि पारां लॾ पलाण जारी आहे। बरसाति सबबि केतिरनि ई ॻोठनि जो शहर खां ज़मीनी राब्तो बि कटिजी वियो आहे। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठ पहोड़, इमाम बख्श, नाड़ी बेग ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि पारां लॾ पलाण कई पई वञे। बरसाति सबबि केतिरनि ई ॻोठनि जो शहर खां ज़मीनी राब्तो बि कटिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच। जी आज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जारी आहे। किथे हल्की त किथे तेज़। बलोचिस्तान जे भागनाड़ी वारे इलाइक़े में पहोड़, इमाम बख्श में जेको आहे त देरि खां वठी तेज़ बरसाति सबबि नाड़ी बेग बरसाती पाणी खां भरिजी वियो, जंहिंजे करे नाड़ी बेग जी जो पाणी आहे उहा ॻोठनि खे ॿोड़े कई आहे। केतिरा ई जेको आहे त ॻोठ उहे पाणी हेठि अची विया आहिनि। पहोड़, इमाम बख्श में जेको आहे त हिन वक़्तु लॾ पलाण जारी आहे। ॻोठ जेको आहे त सॼो पाणीअ खां ॿुॾी वियो आहे। जंहिं तरफ़ जेको आहे त शहर खां उन ॻोठण जो रस्तो जेको आहे त बिल्कुलु बंदि। शहर खां जेको आहे त उनजो ज़मीनी राब्तो बिल्कुलु कटियल आहे। पहोड़, इमाम बख्श जे रहवासियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त रईस शाहनवाज़ पहोड़ ऐं बशीर अहमद, वॾेरो दुर्म अहमद, मुनीर अहमद ऐं मोहम्मद शरीफ़ पहोड़ जेको आहे त हुननि ॿुधायो आहे त असांजो जेको ॻोठु आहे उहो वॾो ॻोठु आहे, वॾो आबादी रखंदड़ ॻोठु आहे। पर एसी जेको आहे त भागनाड़ी असां सां जेको आहे त कुझु कलाक खां पोइ जेको आहे त पहुतो, जंहिं थलो दलासो ॾियण खां पोइ हले वियो आहे। पर हिन वक़्त ताईं ज़मीनी राब्तो असांजे ॻोठ जेको शहर खां कटियल आहे ऐं शहर बिल्कुलु हिन वक़्तु जेको आहे त उहो ॻोठु आहे उहा पाणी हेठि आयल आहे। पर हिन वक़्त ताईं सरकारी या चूंडियल नुमाइंदे असां जेको आहे त उन सार न लधी आहे। हिन वक़्तु जेको आहे त ॻोठ में लॾ पलाण जो सिलसिलो जारी आहे। ॻोठाणा जेको आहे त उन ॻोठ खे छॾे ॿिए हंधि मुंतक़िल थियण लॻा आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आज़ाद बलोच अपडेट करण लाइ।